अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हर तरफ मुसीबत, हर दुनिया के कोने कोने में खुदा जी अल्लाह जी सज़ा सभिनी खे मिली रही आहे। अल्लाह जल जलालहू काफ़ी अरसो इंसानियत के बर्दाश्त कयईं, लेकिन हाणे संदसि मर्ज़ी आहे। इन जो जेको क़ुरान शरीफ़ मां मिले थो त अल्लाह जे वध में वधि कावड़ जो सबबु आहे व्याज, जंहिंखे इंग्लिश में उसरी, इंट्रेस्ट ऐं अरबीअ में रिबा चइबो आहे। ये जेको सूदी निज़ाम आहे, इन ते सख़्तु कावड़ थी अचे। सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह जल जलालहू फरमाए थो, अहलल्लाहुल बैय, चए थो जेकॾहिं तव्हां को वापार कयो था त हलाल आहे। व हरम रिबा, पर व्याज वठणु हराम कयो अथई। व्याज जो मतिलबु आहे त को मजबूर इंसान पैसे न हुजण जे करे कंहिंखां कर्ज़ु वठे, पोइ उहो चवेसि त ठीकु आहे तोखे मां ₹1,00,000 ॾियां थो, पर महीने ते 10,000 मुंहिंजो व्याज थींदो, उहो मूंखे पहुचाइजांइ। इन खे व्याज चइबो आहे। माना कंहिंजे मजबूरीअ जो नाजाइज़ फ़ाइदो। हालांकि इस्लाम में आहे त बाबा तव्हां हुनखे 50 या ₹1,00,000 ॾियो था, चयोसि बाबा हे कर्ज़ु अथई, पोइ जॾहिं थियनी त मोटाए ॾिजांइ, इहो इस्लाम आहे। अल्लाह चए थो वापार त हलाल आहे, लेकिन व्याज वठणु हराम आहे। फमन जाहू मौइज़तम में रब्बिही, चए थो हे आयतूं जॾहिं तव्हां ताईं पहुतियूं, इन जी माना तव्हांखे ॿुधाई वई, फंतहा, त पोइ इन्हीअ सिस्टम खे ख़तमु कयो। माइट मिट जेको तव्हांजो कमु करे थो उनखे रोकियो, ख़ुदि बि न कयो, ऐं जेके शहर में मांडनि वारा दुकाननि वारा इहो कमु कनि था उन्हनि खे ज़ाहिर कयो, एक्सपोज़ कयो, उनजो बाइकाट कयो। फलहू मां सलफ़, व्याज छॾिणो आहे, बाक़ी ओधर जो पैसो जेको रहियल आहे उहो तव्हां भली वठो। अल्लाह फरमाए थो, अल्लज़ीन याकुलून रिबा, जेके माण्हू व्याज जो पैसो खाइनि था, ला यक़ूमून इल्ला कमा यक़ूमुल लज़ी यतख़ब्बतहु शैतान मिनल मस। ॿई मानाऊं आहिनि। मरण खां पोइ उथण महिल बि हिन ज़िंदगीअ में बि उन जी जेका साइकोलॉजी हूंदी, जहिड़ो चरियो हूंदो, अधु मग़ज़ी चरियो, जेको व्याज जे निज़ाम जो हिसो आहे ऐं व्याज वठे थो, उहो माण्हू उथंदे वेहंदे चरियो हूंदो, नफ़्सियाती बीमार हूंदो, माण्हुनि खे गारियूं ॾींदो, का हुन में सम्झ न हूंदी। छाकाणि इहे केरु आहिनि? ज़ालिक बे अनहुम, इन्हनि जी सज़ा इन जे करे आहे। कालू इन्नमल बैल मिस्लु रिबा, चवनि था इहो व्याज थोरे आहे, इहो त असांजो प्रॉफिट आहे, इहो बि असांजो धंधो आहे। इहे जेके माण्हू इहो आर्ग्यू कनि था त अल्लाह फरमाए थो त इहे माण्हू चरिया थींदा। इहो जेको व्याज आहे, न सिर्फ़ु इस्लाम में हराम आहे, पर दुनिया जे हर मज़हब में हराम आहे। मिसाल तौरु, जेकॾहिं असीं बाइबल में वञूं था त उन में ई मां हुन जी आयत ॾिनी आहे, दो शल नॉट लैंड अपॉन इंट्रेस्ट टू एनी ब्रदर, चए थो कंहिं बि भाउ खे व्याज ते का शइ न ॾियो। वरी ड्यूट्रोमी में आहे, unto a foreigner thou must lend upon interest, but unto the brother thou shall not lend। हिननि में ही आयत में कंट्रोवर्सी आहे। हिन में चए थो त पंहिंजनि मज़हब वारनि खे व्याज न ॾियो, बाक़ी ॿाहिरियनि खे ठोकियो, जेके ॿाहिरियनि मुल्कनि जा आहिनि। जुडिज़म में जेका यहूदियुनि जी आहे, इफ दो लैंड मनी टू एनी ऑफ माई पीपुल इवन टू द पुअर विद दी, दो शल नॉट बी टू हिम एज अ क्रेडिटर, नाइदर शैल ही अपॉन हिम इंट्रेस्ट, माना तव्हांखे व्याज न आहे वठिणो। हिंदुइज़म में जेके हिंदुनि जो जेके पंहिंजा आहिनि, मिसाल तौरु ब्रह्मा, किशातीरा, इन में लिखियलु आहे शल नॉट लैंड एनीथिंग एट इंट्रेस्ट, ख़बरदार व्याज ते कंहिंखे का शइ न ॾियो। ऐं उन खां पोइ जेकॾहिं तव्हां अचो बुद्धिज़म में,
उन में बात वन डिस्कन्स रॉन्ग लिवलीहुड एज अ रॉन्ग लिवलीहुड एंड राइट लिवलीहुड एज राइट लिवलीहुड एंड व्हाट इज़ रॉन्ग लिवलीहुड स्कीमिंग परसुएडिंग हिंटिंग बीलिटिंग एंड चार्जिंग इंटरेस्ट माना व्याज वठणु हराम आहे कंहिं में बुद्धिज़्म में। उन खां पोइ ग्रीक फिलॉसफी उन में छा थो अचे सॼा मां रेफरेंस ॾिना आहिनि। नो वन शैल डिपॉज़िट मनी विथ एनी वन ही डज़ नॉट ट्रस्ट नॉर लैंड एंड इंटरेस्ट माना तव्हां व्याज न वठो पर जेकॾहिं व्याज वठंदव त अल्लाह जो क़ुर छा थो चए फ इन लम तफ़ालू जे इहे व्याजी निज़ाम ख़तमु न कंदव व अज़नू बि हर्ब मिन अल्लाह रसूली पोइ अल्लाह चए थो मां ऐलान थो कयां तव्हां सां जंग करण जो ऐं मुंहिंजो रसूल बि तव्हां सां विढ़ंदो ऐं उनजो सज़ा छा आहे उनजी सज़ा हीअ थी मिले त असां अहिड़ा हुकुमरान चूंडिया आहिनि जेके इन व्याजी निज़ाम खे हलाइनि था इंसाफ़ कोन था कनि करप्शन कनि था उनजी सज़ा इहा असांखे मिली आहे जेका हींअर असांखे मिले पई थी जेका असां सां हालत हिन वक़्तु थी आहे। तंहिंजे करे अल्लाह फरमाए थो त इहा जंग सभिनी सां थींदी रुगो असां सां न। तव्हां वञो त जेको आहे सो कैनरी आइलैंड में बाहि लॻी आहे विसामई कान थी। उन खां पोइ साउथ अफ्रीका में बि इहा फ्लड आया जंहिं करे माण्हू मरी विया आहिनि। उन खां पोइ वरी ब्राज़ील में पहाड़नि जा पहाड़ हेठि किरिया आहिनि मड स्लाइड थी आहे जंहिंमें माण्हू मरनि पिया था। कैलिफोर्निया में बाहि लॻी आहे विसामे कान पई थी। जर्मनीअ में दरिया सुकी आहे। यूरोप में अल्लाह ताला हिन व्याज जी सज़ा इहो थो ॾिए त हिन वक़्तु न उते बारिश थी थिए न हुननि जे नदियुनि में पाणी आहे ढंढुनि में पाणी आहे। हाणे हुनजा फसलनि जे लाइ बि पाणी कोन्हे को ऐं हुननि खे हींअर पीअण जे पाणीअ जो मसइलो आहे। बिजली डेमनि मां ठहंदी उहा घटिजी वई आहे अल्लाह जी सज़ा। हे तव्हां ॾिसो टर्कीअ में हे खॾ सुकी वई आहे ॿेड़ी पाणी में बीठी आहे ऐं तंहिंजे करे जेको आहे सो इहा अल्लाह जी इन्हनि खे सज़ा इहा मिली आहे। हे मां टेबल ॾिनी आहे त हिन में जेको आहे सो अल्लाह साईं सभिनी मुल्कनि सां छा कयो आहे ऐं केतिरा हिननि में इहे जेके आया आहिनि पंहिंजो अल्लाह जा ज़िलज़िला ॿोॾूं बाहियूं इहो सॼी डेटा आहे हिते। वरी करोना इहा बि अल्लाह जी असांखे सज़ा मिली सॼी दुनिया ते। हिन में जेको आहे सो टोटल जेका केसिस आहिनि 80 माना 8 करोड़ माण्हू करोना में विया ऐं उन में तक़रीबन 10 लख मरी चुका आहिनि ऐं उन खां पोइ सॼे मुल्कनि में बुख। उन खां पोइ असांजा दरिया तबाह थी रहिया आहिनि। गटर जो पाणी गंद वञे थो। हे पहिरीं हीअं हो ऐं हाणे ॾिसो दरिया जी छा हालत थी आहे। पाकिस्तान जो कॉन्स्टिट्यूशन छा थो चए व्याज जे बारे में। कॉन्स्टिट्यूशन चवे थो सेक्शन 38 promotion of social justice and economic well-being of people, elimination of riba as soon as possible। हे कॉन्स्टिट्यूशन पाकिस्तान जो आहे त व्याज खे ख़तमु कयो जेतिरो जल्दी थी सघे। हाणे शरीयत कोर्ट फ़ैसिलो ॾिनो त पाकिस्तान में व्याज ख़तमु कयो। 8 बैंकूं ॼण की यहूदियुनि जूं बैंकूं आहिनि इन्हनि वञी अपील कई आहे सुप्रीम कोर्ट में त शरई कोर्ट जे फ़ैसिले खे तव्हां कैंसिल कयो। हे जेको आहे नाइजीरिया जे सदर लिखियो आहे त इहो व्याज छा आहे। चए थो त 1985 खां 86 ताईं असां जेको कर्ज़ु वरितो हो $5 अरब ऐं अॼु ताईं असां उन जे अगेंस्ट में $16 अरब व्याज ॾेई चुका आहियूं। $5 अरब लोन वरितो अथऊं ऐं 1986 ताईं असां 16 अरब रुगो व्याज ॾिनो आहे। हाणे पुछूं था त असांजे मथां घणा पैसा त चवंदा $28 अरब। $5 वरितऊं तंहिं ते 16 अरब पैसा व्याज में ॾेई चुका आहिनि। अञा चवंदा 28 अरब तव्हांजे मथां थियनि था। असां सां इमरान ख़ान बि इहा ॻाल्हि कई न त जेकी असांजे पाकिस्तान जो इनकम थिए थो 60% व्याज में हलियो थो वञे। इहे जेके माण्हुनि खे व्याज वठनि था। व्याज जी निशानी मां तव्हांखे ॿुधायां त जॾहिं इहो हिन UK वारनि व्याज शुरू कयो त 1997 में इन्हनि वटि बैंक में सिर्फ़ु 25 अरब पाउंड हा लेकिन जेको कर्ज़ु ॾिननि 600 अरब पाउंड। भई तव्हां वटि पैसा ई कोन्हनि। तव्हां वटि हुआ ई कुल 25 अरब 1997 में त तव्हां 600 अरब पाउंड कर्ज़ु कीअं ॾिनो। छाकाणि त इहो कर्ज़ु बि पननि ते आहे। बैंक सॼा पैसा त केरु वठे कोन थो। हा बाबा तोखे बैंक में रखियल आहिनि मिसाल तौरु 25 अरब हे 600 अरब कर्ज़ु ॾेई छॾियऊं। पने ते लिखी ॾिनो हा तुंहिंजो हेतिरो कर्ज़ु आहे। हाणे उहो सॼो कर्ज़ु हिकु टाइम त कोन था वठनि। कुझु वठंदा कुझु व्याज ईंदो इहो सिस्टम हलाइनि था। तंहिंजे करे सॼी दुनिया इन कर्ज़ जे करे
तबाह थी रही आहे। सॼी दुनिया इन कर्ज़ जे करे तबाह थी रही आहे। पाकिस्तान जे मथां बि व्याज जो जेको हर साल ॾियूं था, असांजी 60% जेका असांजी ॿनियुनि मां पैसो थो थिए, तेल मां पैसो थो थिए, जेको असीं कमायूं था, 60% इहो असांजो कर्ज़ में वञे थो। ऐं इहो पैसो केरु थो खणे? यहूदी, जंहिंजे कननि मां बि डॉलर निकिरंदा। इहे चंद ख़ानदान आहिनि जेके सॼी दुनिया ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि। तॾहिं अलाह साईं फरमायो आहे त इहो व्याज ख़तमु न कंदव त इहो तव्हां मूंसां जंग शुरू कयो। मिसाल तौरु हे यूनिसेफ आहे। यूनिसेफ वारा छा था चवनि? चवनि था त 5 लख ॿार अंडर द एज ऑफ 5 डाइड ईच ईयर इन अफ्रीका एंड लैटिन अमेरिका इन लेट 1980 में, डायरेक्ट रिज़ल्ट ऑफ डेप्ट क्राइसिस। माना 5 लख ॿार हर साल मरनि था अफ्रीका में, लैटिन में, इन व्याज जे करे, जेको इहो कर्ज़ जे करे। तंहिंजे करे अलाह साईं फरमाए थो, वलक़द अरसलना इला उम्ममिन मिन क़ब्लिक फ़अख़ज़नाहुम बिलबअसाइ वद्दर्राइ लअल्लहुम यतदर्रुन। अल्लाह चए थो तव्हां खां अॻु में बि ऐं हाणे बि हे जेके मां तव्हांखे तकलीफ़ूं ॾियां थो, हे जेके तव्हांखे मां ॿोॾूं ॾियां थो, हे जेके बाहियूं थियूं लॻनि, हे जेके करप्ट हुकुमरान तव्हांजे मथां आहिनि, इहे मां इन लाइ ॾियां थो लअल्लहुम यतदर्रुन, त जीअं मूंखे पुकारियो, मूंखे ॿाॾायो ऐं चओ त अल्लाह साईं इन्हनि करप्टनि खे असीं वोट न ॾींदासीं, इन्हनि पीरनि मीरनि खे असीं वरी वोट न ॾींदासीं, इन्हनि करप्ट हुकुमरान खे वोट न ॾींदासीं। इहो तव्हांखे अल्लाह सां वाइदो करिणो पवंदो। पर जेकॾहिं तव्हांखे ज़ोरी कंदा त ठपा हणी ख़राबु करे वोट अचो, पर इन्हनि करप्टनि खे वोट न ॾियो। इहो आहे अल्लाह जे आॾो पिनणु। अल्लाह फरमाए थो इहे मां सज़ाऊं ॾियां थो, छाजे लाइ? लअल्लहुम यतदर्रुन, त मूंखे ॿाॾाइनि, मूंखे पुकारनि त असां ग़लती कहिड़ी कई आहे। तव्हांजी ग़लती आहे, हिकिड़ो तव्हां वटि हली थो अचे, हा साईं बाबा साईं पेरे पइजी वियो, हलो वोट उन्हीअ खे। इहो नथा ॾिसो त हिन कयो छा आहे हिन महिल ताईं? हींअर जो हे माण्हू ॿुॾनि मरनि था, अरबनि जूं जाइदादूं ठाहे वेठा आहिनि। केरु आयो आहे ग़रीबनि वटि? वोटनि जे लाइ त पहुची था वञनि, पर हींअर केरु आयो आहे? हींअर जेके आहे से अल्हम्दुलिल्लाह असां तंज़ीम इस्लामी न को वोट में, पर बि असां चंदो करे माण्हुनि खे पहुचायूं पिया था, ॻोठनि में पहुचायूं पिया था, लिस्टूं ठाहियूं पिया था, वञूं पिया था। छो त असां आहियूं इन्हीअ जे लाइ, असां अलाह जे लाइ ई सॼो सिस्टम ठाहियो आहे। असांजो त को मक़सदु कोन्हे को ज़ाती। तंहिंजे करे रब फरमाए थो त अलाह खे ॿाॾायो ऐं ओड़े पाड़े खे, घर वारनि खे सम्झायो त इन्हनि करप्ट माण्हुनि खे वरी वोट नाहे ॾियणो। वोट ख़राबु करे छॾियो, जे ड्रिॼो था हुननि खां, हणी चो ॿ ठपा, इन्हनि खे वोट न ॾियो। अल्लाह साईं फरमाए थो यमहकुल्लाहु रिबा। अल्लाह चए थो मां हिन दुनिया मां अल्लाह व्याज ख़तमु थो करणु चाहे। चए थो व्याज कंहिंखे न वठो, व्याज न ॾियो। व युरबी सदका, बाक़ी व्याज खां अलावा जेकॾहिं को तव्हां धंधो कंदव, अल्लाह तव्हांखे अमीर कंदो, तव्हांखे वधाईंदो। वल्लाहु ला युहिब्बु कुल्ल कफ़ारिन असीम। जेके इन व्याज खे हलाइण वारा इहे काफ़र आहिनि ऐं इहे गुनाहगार, अल्लाह सां मोहबत ई कोन थो करे। पोइ हणंदो पादर, भली ॿुॾनि, भली मरनि, भली बुख में पसाह थियनि, छाकाणि त हिननि पंहिंजो हक़ु नथा इस्तेमालु कनि। हे करप्ट माण्हुनि खे वोट ॾेई, करप्ट माण्हुनि खे साईं साईं करे पंहिंजो मुल्क तबाह था कनि। अल्लाह फरमाए थो या अल्लज़ीन आमनू, ए ईमान वारो, या अय्युहल्लज़ीन आमनू नुत्तकुल्लाह। अल्लाह चए थो जेको मां तव्हांखे हे धमकियूं ॾियां थो, ड्रिॼो मूंखां। चए थो जेको मां तव्हांखे ॾसियां थो इहो थींदो न खां ड्रिॼो। ज़रऊ मां बक़िया मिनल रिबा, जे तव्हां व्याज ॾिनो आहे त छॾे ॾियो व्याज खे, बाक़ी पंहिंजो ओधर वठो। इन कुंतुम मोमिनीन। डॉक्टर इसरार अहमद तंज़ीम इस्लामी जेको असांजो बानी हो, उन्हीअ चए थो त सूदी निज़ाम के ख़ात्मे के बग़ैर कोई हक़ीक़ी तब्दीली आई नहीं सकती। का बि हक़ीक़ी तब्दीली हिन निज़ाम खे ख़तमु करण खां कोन। तंहिंजे करे हिन वक़्तु 15 ॾींहंनि जो तंज़ीम इस्लामी एहतिजाज पई थी करे। चौकनि ते लतीफ़ाबाद में 15 ॾींहं थींदो, उन में तव्हां शामिलु थियो। अबंडन रिबा बिफोर अल्लाह मर्सी एबंडेंस पाकिस्तान। तर्जुमो आहे त व्याज खे ख़तमु कयो, उन खां अॻे जो अल्लाह जी जेकी बाक़ी रहम आहे पाकिस्तान, उहो बि न ख़तमु करे छॾे। अल्लाह ताला ने तिजारत को हलाल और सूद को हराम किया है। बाक़ी जेकॾहिं कंहिंखे व्याज ॾिनल आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो सुनन इब्न माजा में, मन आज़र मुयसरन, जेकॾहिं तव्हांजो को कर्ज़ी आहे पर वीचारो तंग दस्त आहे, जे तव्हां उन्हनि खे ढिर ॾींदव, कान लहू बि कुल योमिन सदक़तुन, त पोइ तव्हांखे हिकु मिसाल तौरु हिकिड़े माण्हूअ खे तव्हां ॾिना 20,000, हाणे अॼु हुनजी डेट आहे ॾियण जी, उहो ग़रीब नथो ॾेई सघे, त हुनखे चओ का ॻाल्हि न आहे बाबा, वरी महीने खां पोइ भला कोशिशि कजांइ। त चए थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हांखे रोज़ानो जेतिरो तव्हां हुनखे कर्ज़ु ॾिनो ओतिरो तव्हांजो सदको लिखियो वेंदो, त हिन 20,000 सदको कयो, सुभाणे बि 20,000 सदको कयूं। उन खां पोइ अल्लाह फरमाए थो
त रसूल सल्लल्लाहु फरमायो आकिल रिबा व मुअक्किल हू व कातिब हू व शाहिदई, जेको व्याज खाए थो या जेको उन व्याज जो वकील थी एग्रीमेंटूं लिखे थो, जेको लिखण वारो ऐं शाहिदी ॾियण वारो, वकाल हुम सवाउन, इहे सभई हिकु जहिड़ा गुनाहगार आहिनि। हाणे तव्हां चवंदो त असां त व्याज वठूं कोन था, पर तव्हांजे ॻोठनि में मांडड़ीअ वारा, वाणिया, दुकाननि वारा इहो व्याज हलाइनि था। ग़रीब गुरबो अचे थो, उन्हनि खां वठनि था, सोन वठी उन्हनि जो रखनि था, पोइ इहो सिस्टम व्याज जो हले पिए थो। तव्हां छा करे सघो था? एतिरो करे सघो था त उन्हनि पहिरीं त माण्हुनि जा तव्हां लिस्टूं ठाहे इश्तिहार लॻायो, बाबा इन जो बाइकाट आहे, इन जी शादियुनि में नाहे वञिणो, इन्हनि सां खाइणो न आहे, इन जो बाइकाट करिणो आहे। ॿी जेकॾहिं अलाह तव्हांखे ताक़त ॾिए त उन्हनि माण्हुनि खे छॾायो, उन वाणीअ खे चओ बाबा तुंहिंजो जेको व्याज थिए थो इहो ॾियाए थो, हाणे बाक़ी जेके पैसा आहिनि तूं उन खां मूर जा वठि, व्याज जा न वठि। को तरीक़ो थी सघे थो करण जो, त इहे तव्हां कयो। जेकॾहिं तव्हां अलाह जे रस्ते में हिकिड़ी क़तल जी खखड़ी, क़तल हिकिड़ी ॾियो था, त इन जो मां तव्हां वमन तसदक बि अदलिन तमरतिन मिन कसब तय्यबिन, ऐं उहा हलाल जी तव्हां हिकिड़ी क़तल जी ॻड़ी कंहिं ग़रीब खे हथ में ॾिनी, छो त हुजणु खपे हलाल, रुश्वत जे पैसे मां न, ठॻीअ जे पैसे मां न, चोरीअ जे पैसे मां न, छो त वला यक़बलुल्लाह इल्ला तय्यब, हलाल खां सवाइ अलाह ॿी हराम जी क़बूली कोन थो करे। व इन अलाह यतक़ब्बलुहा बियमीनी, पोइ उहा क़तल जी ॻड़ी जेका तव्हां ग़रीब खे ॾिनी, कंहिं ॿार खे ॾिनी, अलाह हुन क़तल जी ॻड़ीअ खे उनखे पंहिंजे हथ में करे उनखे फेराए थो ऐं उनखे वॾो थो करे, ऐं एतिरो वॾो थी थो फलू आहे, ईअं थो थी वञे जीअं को वॾो ढॻो हूंदो आहे, जेको तकून मिसल जिबल ऐं वधी वधी पहाड़ जेतिरो सवाबु थी थो वञे। इहो आहे अलाह जे रस्ते में ॾियण वारनि जो सवाबु। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सही मुस्लिम में, अन जाबिरिन काल लान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लानत कई आहे आकिल रिबा, जेको खाए थो, वकील थो थिए, लिखे थो, ऐं शाहिदी, इहे सभई पाण में बराबरि आहिनि। ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु तंज़ीम इस्लामी इन व्याज जे ख़िलाफ़ु एहतिजाज करे पई थी। असां बैनर खणी रोडनि ते बीहूं था, ॿियो नथा करे सघो त भला आङुर कटे शहीद त थियो, घटि में घटि उन में असां सां सिस्टम बीहो त बाबा असां बि चाहियूं था त मुल्क मां व्याज ख़तमु थिए। नंबर 2 त इहो व्याज जो सिस्टम, ऐं मां तव्हांखे हिकिड़ो अॻु में लेक्चर ॾिनो हो हिते, जंहिंमें मां तव्हांखे क़ुरान मां हदीस मां साबित कयो त कंहिं बि जॾहिं इंसाननि ते मुसीबत अचे थी, उहा हुनजे हुकुमराननि जे अमलनि जे करे थिए थी। तंहिंजे करे हर मज़हब में इहो रवाजु आहे त जेकॾहिं कंहिं मुल्क में कंहिं डिपार्टमेंट ऐं मिनिस्ट्रीअ में का बुराई थिए थी त मिनिस्टर रिज़ाइन थो करे। ऐं तव्हांखे दुनिया जे 15-16 मुल्कनि जा मिसाल ॾिना त हिकिड़ो रेल जो एक्सीडेंट थियो, उनजे मिनिस्टर रिज़ाइन कई, छाकाणि त क्रिश्चियनिटी में, हिंदुइज़म में इहो हिकिड़ो एस्टेब्लिश सिस्टम आहे त हुकुमराननि जो निभाग हेसि ताईं वेंदो आहे। जेकॾहिं डिपार्टमेंट जो हेड करप्ट आहे त पटियालो बि करप्शन कंदो, पर जेकॾहिं हिकिड़ो SSP ईमानदार अचे थो त एंड ताईं अमुन अमान थी थो वञे। इहो क़ुरान जो चवणु आहे, इहो दुनिया जे मज़हबनि जो चवणु आहे त हीअ जेका असांजे मथां बुराई ऐं मुसीबत, इहो हुकुमराननि जे करप्शन जे करे, शराब पीअण जे करे, माखीअ खे शराब करण जे चकर में, मथे ते शराब जूं गिलास रखे डांस करण जे करे, इन्हनि खे तव्हांखे वोट नाहे ॾियणो जो, तव्हांखे पाण खे बचाइणो आहे अलाह जे हिन सज़ा खां। मां कंहिं पार्टीअ खे रिकमेंड कोन थो कयां, आउं सिर्फ़ु चवां थो त हे जेको अलाह ताला फरमाए थो त मां तव्हांखे मुसीबतूं ॾियां थो, उहे लत दर्राऊं, त जीअं तव्हां ॿाॾायो, ॿाॾाइण जो इहो बि हिकिड़ो पार्ट आहे त पंहिंजे पावर खे इस्तेमालु कयो ऐं पंहिंजो पावर करप्ट माण्हूअ खे डेलीगेट न कयो, छो त जेकॾहिं करप्ट माण्हू मथां ईंदो त सॼो मुल्क तबाह थी वेंदो। इहा सज़ा हुकुमरान जे बुराईअ जे करे असांखे मिले थी। बुरो हुकुमरान ईंदो, असां सां इहो हाल थींदो। तव्हां इस्लामिक हिस्ट्री ॾिसो, जॾहिं आदल बादशाह आया त उनजी सॼी बादशाहीअ में अमुन अमान, अलाह जो रिज़्क़ जी वसात ऐं सभु कुझु थी वियो। जंहिं ॾींहुं उहो जाबिर हुकुमरान अचे थो त इन जो फ़साद एंड ताईं थिए थो। तंहिंजे करे 16 मुल्कनि जी मां हिस्ट्री गॾु कई त हिकिड़ो रेल जो एक्सीडेंट थियो, फ़ौरन उनजे मिनिस्टर ऑफ रेलवे रिज़ाइन कयो आहे। असां वटि शेख रशीद जे दौर में 49 रेल एक्सीडेंट थिया त चई त इहो ड्राइवर जो ॾोह आहे, मुंहिंजो ॾोह न आहे। छो ॻाल्हि इहा आहे त इहो को तरीक़ो कोन्हे को। असांखे खपे त इन व्याज जे ख़िलाफ़ु कोशिशि कयूं, पर हींअर तव्हां छा था करे सघो? हिकिड़ो त गवर्नमेंट ते प्रेशर विझो, ऐं प्रेशर विझो हिकिड़ो तरीक़ो आहे त असांजो एहतिजाज हले पियो थो, इन में शामिलु थियो।
तव्हां ते इनशा अल्लाह ताला जेकॾहिं तव्हांजा असां वटि नंबर आहिनि त असां तव्हांखे उहो शेड्यूल ॾींदासीं। लतीफ़ाबाद में थींदो, 4-5 जायुनि ते अञा असां वटि ॿियो कुझु कोन कंदी आहे तंज़ीम इस्लामी, न नारा हणंदी आहे, न ट्रैफ़िक मुअतल कंदी आहे। तंज़ीम इस्लामी पब्लिक खे फैसिलिटेट करे साइड में पंहिंजो एहतिजाज कंदी आहे, बैनर रखंदी आहे त जीअं कंहिंखे तकलीफ़ न पहुचे, कंहिंखे परेशानी न पहुचे। ये डॉक्टर इसरार अहमद जी ट्रेनिंग आहे असांखे मिलियल। हुन पंहिंजे क़ुर खे ऐं इस्लाम खे खोलियो आहे अहिड़े नमूने सां जंहिंजी जेको आम एतिरो खुलियो न आहे। तंहिं करे इन में शामिलु। नंबर 2, पाण व्याज में शामिलु न थियो। नंबर 3, तव्हांजे ॻोठ में जेको मशहूरु व्याज ॾियण वारो आहे उन जो बाइकाट कयो ऐं उन खे बाक़ाइदे चओ त बाबा हिन माण्हू असां न उथिणो आहे, न वेहणो आहे, न हिन सां शादियूं करण जूं प्रेशर पवे। ऐं आख़िर में जेकॾहिं को अहिड़ो ग़रीब व्याज में फाथल आहे त उन खे उन मां छॾाइण जे लाइ सदको कयो, उनखे ॾियण जे लाइ सदको कयो। अल्लाह ताला खां मूंखे उमेदु आहे त इनशा अल्लाह ताला हीअ असांजो रिकॉर्ड थिए थो ऐं इहा सीडियूं तव्हां हासिलु करे माण्हुनि में हलायो। सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।